खैरपुर में सोलंगी नारे जा तकरार सबब तालका किंगरी ऐं तालका खैरपुर में मुकमल तबाही थींदे। हिन वक़्तु इलाइक़े में फाटा वज़िस्तान ऐं काबुल जियां ख़ौफ़नाक मंज़रजाम नज़र अची रहिया आहिनि। खैरपुर में पहिरियों भेरो खैरपुर ज़िले में एतिरा ॾोह क़तल फुरियूं दाड़ा बेगुनाह खून थिया आहिनि, जंहिंजो मिसाल गुज़िरियल 50 साल में भी नथो पियो मिले। शायदि कॾहिं महसूसु थींदो आहे त खैरपुर ज़िलो पुलिस थाणनि मथां ॼण आला अख़्तियारनि पारां भत्ता मुक़ररु थियल हुजनि, जिते पुलिस ऑफिसर अमन करण बजाए पंहिंजे रिश्वत ऐं मथे भत्ता ॾियण लाइ मसरूफ़ हुजनि। सोलंगी नारे जा जहिड़ा खैरपुर पुलिस जे हथां सियासी अॻुवाणनि खे मज़ाक़ पई लॻे। खैरपुर जे उन्हनि अदीबनि जिन सॼी उमिरि गुलनि फ्रूटनि ते पंहिंजा उजाया ज़हन खपाया आहिनि, इन्हनि कुझु अतया सहाफ़ी जिन समूरे उमिरि पुलिस ऑफिसरनि सां ख़ुशामंद ऐं फ़ोटू कढाइण में ज़िंदगी गुज़ारी छॾी। उन्हनि दानिशनरनि समूरल उमिरि आल्टेड काउंसिल में फ़ोटू सेक्शन जे डोड़ में फेसबुक खे मैदान जंग बणाईंदड़ कूड़ा सोशल मीडिया अॻुवाणनि जिन जेके मेन बतिन ॿारे फ़ोटू कढाए सुकून सां घरनि में सुम्ही हूंदा, ॿियनि ग़रीबनि जे बेगुनाह लाशनि जे इंतज़ारु कंदा आहिनि। इन्हनि सभिनीनि खे ॿुधाइणु पियो चाहियां त हीउ जहिड़ो कुझु ॾींहंनि में सॼे ज़िले खैरपुर में फैलाइजी वेंदो ऐं हीउ यकीन कश्मीर कंदकोट खां वधीक ख़तरनाक ज़िलो बणिजी वेंदो। हिननि वधीक जहिड़ोके जे क़ौमुनि ज़ातुनि विच में थी सघे थो। उन्हनि में सोलंगी, नारेजा, उलरिंद, जमाली ऐं हाणे वरी उजण बि शामिलु थी सघनि था। जॾहिं ही जहिड़ो वक़्तु थिए न रुकी सघियो त ॼाणियल क़ौमूं तबाह थी वेंदियूं ऐं समूरो ज़िलो उन्हनि जहिड़नि में तबाह थी वेंदो। भाऊ वारा त चाहिनि पिया त सॼी सिंध में क़बीला जहिड़ा थियल हुजनि, तालीम सिहत तबाह थियल हुजे। उन्हनि जे ख़्वाहिशुनि खे असीं सिंधी हिन वक़्तु पूरे करण में मसरूफ़ आहियूं। खैरपुर ज़िलो जेको तालीम में सिंध जे समूरे ज़िलनि खां अॻु भरियो रहियो आहे, खैरपुर ज़िलो वाना ऐं वज़िस्तान जे ॾेख पियो ॾे। सरेआम तालके किंगरी ऐं खैरपुर में सोलंगी ऐं नारेजा बिरादरी जा नौजवान वीडियो पैगामनि ऐं हथियारनि जी नुमाइश करे रहिया आहिनि। जॾहिं उमिरि में ॿारनि खे किताब हुजनि, उते जी3 हथियार हुजण में खणी पाण खे सिंधी वेढ़ाको हिक ॿिए जे अमड़नि जूं झोलियूं ख़ाली करण जो ऐलान करे रहिया आहिनि। ॿिए तरफ़ क़ौमुनि जा सिंधी वरी वीडियो ॾिसी चांहि वारी फेसबुक ते कैंपलेंस ॾेई लुत्फ़ अंदाज़ थी रहिया आहिनि। मज़मत सां ॿियनि क़ौमुनि खे ॼण ही अज़ाब ॾमर न पर तमाशो पियो लॻे। सोलंगी नारे जा तकरार में अंदरूनी खाने पई क़ौमूं इस्तेमालु थी सघनि थियूं ऐं अॻिते हली हिननि जहिड़नि में ॿियूं क़ौमूं बि शामिलु थियण जा चिटा इम्कान वधी रहिया आहिनि। कानून नाले ते तालके किंगरी खैरपुर में का बि शइ न बची आहे। हर रोज़ु खैरपुर ऐं पीरगोट रोड, पीरगोट सखर रोड, पिरालो शहर, पीरगोट शहर, वडामाचू शहर, कोट मीरमल शहर, कोटपुल राहूजा शहर, हादल शाह सदर जी भाटियूं, अहमदपुर, गफ़ार शाह, आटेड खोसा पुल समेत सभिनी वधंदड़ शहरनि में फुरुनि दाड़िलनि ईअं थी चुकियूं आहिनि जीअं मौसूम नंढो ॿार जे हथनि मां को जानवर बिस्कुट खसे खाई वञे। इंसाननि जो क़दुरु न थी रहियो आहे। हिननि इलाइक़नि में जागीरानी सोलंगी तकरार ख़तमु नथी थियो त वरी मथां ही अज़ाब नाज़िल थी वियो आहे। समूरो टाइम बोर्ड में हथां माण्हुनि जो खैरपुर पुलिस हुकूमत जो पाणी कशे विया आहिनि त हुकूमत ऐं यूरोप में कुता मार ते हेलीकॉप्टर घुराए उन्हनि जी ज़िंदगी बचाई वेंदी आहे, पर हिते माण्हू नौजवाननि औरतुनि खे क़बीले जहिड़े सबबु गोलियूं थियण लॻण सबबु कंहिं बि मथां को बि असरु न पियो थिए। नौजवान जी रत वहण जे ॼण अहसासु ई ख़तमु थी चुको आहे। ख़ुदा हिन वक़्तु इलाइक़े में 1000 खां वधीक वक़्फ़े सां गोलियूं हलियूं आहिनि ऐं हली रहियूं आहिनि, पर कानून नाले का बि शइ कोन्हे का। IG सिंध, DIG सखर समेत
समेत ज़िले जे चूंडियल नुमाइंदनि खे अर्ज़ु आहे त हिन बाहि खे वधीक फैलिजण खां रोकियो वञे। हीअ जहिड़ो घणो वक़्तु हलियो त 8 खां वधीक इलाइक़े में क़ौमूं ज़ातुनि में फैलाइजी वेंदो, जेको हल थियण खां नामुमकिन बणिजी वेंदो। खैरपुर पुलिस खे मुकमल नाकामी पई नज़र अचे। DIG सखर, IG सिंध ऐं SSP खैरपुर खे हिन मामले जो नोटिस वठंदो, न त ही इलाइक़ो मैदान जंग बणिजी वेंदो। वॉइस ऑफ पिरालो पेज खे लाइक करणु, शेयर करणु न विसारींदा। वॉइस ऑफ पिरालो यूट्यूब चैनल अव्हांजो पंहिंजो चैनल। ताज़ा तरीन ख़बरूं ॾिसण लाइ वॉइस ऑफ पिरालो पेज खे लाइक करणु ऐं शेयर